अस्सलाम वालेकुम। सभ खां पहिरीं असांजो चैनल ज़रूरु सब्सक्राइब कंदा। तव्हांखे ख़बर हूंदी त हिकु ॾींहुं पहिरीं बॉलीवुड जो हिकु मशहूरु अदाकार इरफ़ान ख़ान हिन दुनिया मां देहांत करे वियो आहे। इरफ़ान ख़ान जॻह जो मशहूरु बॉलीवुड अदाकार हो जेको सॼी दुनिया में ॼातो ऐं सुञातो वेंदो हो। संदसि फिल्मी कैरियर में हिन मुख़्तलिफ़ फिल्मूं ऐं मुख़्तलिफ़ अंदाज़नि सां मुख़्तलिफ़ अदाकारियूं कयूं जेके ॾाढियूं वणंदड़ ऐं फेमस हुयूं। पर इरफ़ान ख़ान जीअं सॼी दुनिया में मशहूरु हो, तीअं पाकिस्तान जे सूबे सिंध में तमामु घणो मशहूरु हो। आख़िर सिंध में छो एतिरो मशहूरु हो, उन जा ॿ कारण हुआ। हिकु त हू बहितरीनु आर्टिस्ट हो, इन करे पसंदि कयो वेंदो हो, ऐं ॿियो जीअं त हू राजस्थानी हो ऐं हिन पंहिंजी हिकु फिल्म 2016 में मदारी ठाही हुई। मदारी फिल्म में हिन सिंधी अजरक ऐं सिंधी पटको ॿधो, जंहिंखां पोइ हीउ सिंध में ॾाढो मशहूरु थियो। इन करे जॾहिं हिन जो देहांत थियो आहे त सिंध में बि तमामु घणो दुख जो इज़हार कयो वियो आहे। इरफ़ान ख़ान पंहिंजी फिल्मी कैरियर में बहितरीनु परफॉर्मेंस जे तौरु ॾेई तमामु घणा एवॉर्ड खटिया। उन में हिकु त फिल्मी जेको फिल्म फेयर एवॉर्ड हूंदो आहे उहो बि खटियो, ऐं इन खां अलावा ॿिया बि काफ़ी एवॉर्ड खटिया। इन्हनि सां गॾु हिन हिंदुस्तान जो वॾे में वॾो एवॉर्ड पद्मा श्री एवॉर्ड पिणु खटियो। असांजो चैनल ज़रूरु सब्सक्राइब कंदा त ॿिया वीडियो तव्हां ॾिसी सघो। महिरबानी।